सिंध है असांजी धरती जंहिंजे अंदरि ॿियूं केतिरियूं ई ॿोलियूं सिंधी ॿोली खां अलावा ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि पियूं, जंहिंमें ढाटकी आहे, पारकरी आहे, ओडकी आहे, कच्छी आहे, सराइकी आहे, मारवाड़ी आहे, बागड़ी आहे, या ॿियूं केतिरियूं ई ॿोलियूं आहिनि जेके ॻाल्हायूं वञनि पियूं। असां यूनेस्को जी जेका रिपोर्ट आहे उनखे ॾिसंदासीं त उन्हनि मुताबिक़ इहे जेके ॿोलियूं आहिनि इहे इंतिहाई क्रिटिकल कंडीशन में आहिनि ऐं इहे इन्हनि खे यूनेस्को इंडेंजर्ड लैंग्वेजिस डिक्लेयर कयो आहे। हालांकि सिंधी ॿोली इंडेंजर्ड जेको डिक्लेयर्ड जेको आहे उन में शामिल न आहे। सिंधी ॿोली पंहिंजो पाण खे सम्झो त बचाए रही आहे ऐं असां उमेद कयूं था त ॿियूं ॿोलियूं पिणु पंहिंजो पाण खे सिंधी ॿोलीअ जे गस ते हलंदे पंहिंजो पाण खे बचाईंदियूं। लिंग्विस्टिक राइट्स आर ह्यूमन राइट्स, छाकाणि त कानून जे अंदरि जेके मुख़्तलिफ़ सब्जेक्ट आहिनि उन्हनि में हिकिड़ो सब्जेक्ट आहे ह्यूमन राइट्स। सॼी दुनिया जे अंदरि लिंग्विस्टिक राइट्स जेके आहिनि उन्हनि खे एज़ ए ह्यूमन राइट्स तौर ते डिक्लेयर कयो वियो आहे। ऐं हीअ जेको आहे सो जेकॾहिं असां लिंग्विस्ट जेकॾहिं लिसानी जेकॾहिं तबाही आहे या लिसानियात जो ॿोलियुनि जो मरणु आहे, इहो बुनियादी तौर ते इंटेंजिबल कल्चरल जेनोसाइड आहे। हीअ जेका मुंहिंजी रिसर्च आहे, जीअं मूं तव्हांखे अर्ज़ु कयो त मुंहिंजो रिसर्च प्रॉब्लम इहो आहे त माइनॉरिटी जेको लैंग्वेजिस आहिनि उन्हनि जी लेजिस्लेशन जेको आहे सो पाकिस्तान में थियल न आहे ऐं उहा जेको आहे सो उन्हनि खे जेको निगलेक्ट कयो वञे थो इंस्टीट्यूशनल लेवल ते या एजुकेशनल जेको आहे सो लेवल ते, उहो जेको आहे सो मसइलो आहे। ऐं मुंहिंजो जेको इनजो मक़सदु आहे त जेको पाकिस्तान जो जेको आइन आहे 1973 जो आइन, उन जे अंदरि आर्टिकल 28 जेको आहे उहो बुनियादी तौर ते जेके फंडामेंटल राइट्स आहिनि उन जा जेके 29 जेके आर्टिकल्स आहिनि फंडामेंटल राइट्स, उन में जेको 28 आर्टिकल आहे उहो ॿुधाए थो त जेके बि ॿोलियूं आहिनि या जेके बि कल्चर आहिनि सिंध जे अंदरि उन्हनि सभिनी जी प्रिजर्वेशन ऐं प्रोमोशन जेको आहे सो आर्टिकल 28 जे अंडर में अचे थो। ऐं आर्टिकल 152 जेको आहे उहो पिणु जेको आहे सो आहे, जंहिंजे बारे में अॻिते असां डिस्कस कंदासीं। हिन में जेको सो सवाल इहो आहे त जेके बि घण ॿोलियाई, छाकाणि असांजे कॉन्फ्रेंस जो मौज़ू पिणु जेको आहे सो घण लिसानी जेको आहे सो तालीमी निज़ाम आहे, त सिख्या जो जेको निज़ाम आहे उन में जेके बि सिंध जे अंदरि ॿियूं ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं त उन्हनि खे केतिरो स्पेस आहे ऐं छा उन्हनि खे कीअं उहो पंहिंजो जेको सो उसूली ऐं कानूनी स्पेस या जॻह मिलणु घुरिजे। दुनिया सॼी जे अंदरि लिंग्विस्टिक ह्यूमन राइट्स नाले जेको आहे सो हिकिड़ो ट्रेंड डेवलप थियो आहे, जंहिंमें दुनिया जा केतिरा ई वॾा वॾा मौक़िक़ आहिनि उन ते कमु कनि पिया, जंहिंमें वॾे में वॾो नालो आहे टोव स्किटनेप कांगाज़। ऐं उनखां अलावा जेके मसइलो आहे त इको लिंग्विस्टिक्स जेको आहे उन ते बि जेको आहे सो कमु थिए पियो। ऐं लीगल प्लूरलिज़म जेका आहे, यानी कानूनी घणो रुखायत आहे या कानून जा घण पासा जेके आहिनि उनखे कीअं जेको आहे सो, छाकाणि त LPR इज़ द प्राइमरी लेंस। LPR यानी लिंग्विस्टिक्स ह्यूमन राइट्स जेको इहो बुनियादी जेको सो लेंस आहे जंहिं तहत जेको आहे सो ॿोलियुनि ऐं जेको आहे सो सकाफ़तनि खे जेको आहे सो महफ़ूज़ कयो वञे थो। वॾे में वॾो जेको आहे सो असां इन शइ खे ॿिनि पासनि खां ॾिसंदासीं। हिकिड़ो इंटरनेशनल लेवल ते, मुल्की सतह ते। इंटरनेशनल लेवल ते UNDRP आहे, यानी UN डिक्लेरेशन ऑफ ऑन द राइट्स ऑफ इंडिजीनियस पीपल। ठीकु आहे, इहो हिकिड़ो इंटरनेशनल जेको आहे सो सम्झो त हिकिड़े सम्झो कन्वीनियंट आहे, ट्रीटी आहे, जंहिं तहत इन में कुल 3 आर्टिकल आहिनि। आर्टिकल नंबर 13 आहे, आर्टिकल नंबर 14 आहे, आर्टिकल नंबर 16 आहे। इहे सॼा जा सॼा आर्टिकल्स जेके आहिनि उहे चवनि था, जीअं आर्टिकल नंबर 13 चवे थो त ॿोलीअ जो बचाव आहे, उनजी डेवलपमेंट आहे ऐं उनखे फ्यूचर जनरेशन तरफ़ कीअं उनखे जेको आहे सो अॻिते ट्रांसफर कयो वञे। ऐं आर्टिकल नंबर 14 आहे उहो चवे थो त जेको आहे सो इनखे एजुकेशनल सिस्टम जे अंदरि जेको आहे सो कीअं जेको आहे सो पंहिंजे, यानी हर ख़ितो या हर क़ौम पंहिंजी ॿोलीअ जे ज़रिए पंहिंजे ईंदड़ नसुलनि खे, पंहिंजनि ॿारनि खे तालीम कीअं ॾियारे। ऐं आर्टिकल नंबर 16 जेको आहे उहो चए थो त हर जेको आहे सो क़ौम आहे या हर ख़ितो आहे उहो पंहिंजी ॿोलीअ में ई जेको आहे सो पंहिंजो मीडिया सिस्टम जेको आहे सो उहो डेवलप कंदी। उनखां अलावा जेका 2 अहम जेको आहे सो कन्वीनियंट आहिनि जेको पिणु जेको आहे सो इंटरनेशनली पास थियल आहिनि, उन्हनि में हिकिड़ो आहे ICCPR, इंटरनेशनल कन्वीनियंट ऑन सिविल एंड पॉलिटिकल राइट्स, जेको 1966 में जेको आहे सो मंज़ूर थियो हुयो। ऐं ॿियो आहे ICESCR,
इहो आहे इंटरनेशनल कन्वेंट ऑन इकोनॉमिक सोशल एंड कल्चरल राइट्स 1966 इहो पिणु 1966 में जेको पास थियो। हिन जा ICC PR जो आर्टिकल नंबर 27 आहे ऐं ICESCR जो आर्टिकल नंबर 15 आहे। ये ॿई जेको आहे सो असांखे हिकिड़ो स्पेस ॾियनि था या असांखे रहनुमाई ॾियनि था त इन्हनि तहत जेको आहे सो इन्हनि सॼी दुनिया जा केतिरा ई मुल्क आहिनि इहे जेके सो इन्हनि ॿिन्ही आर्टिकल्स खे क़बूल करे पंहिंजे पंहिंजे ॿोलियुनि में जेको आहे सो तालीम ऐं पंहिंजे ॿोलियुनि खे बचाइण तालीमी निज़ाम ऐं ॿोलियुनि जो जेको कल्चरल हेरिटेज जेको आहे उनखे बचाइण में पंहिंजो किरदारु अदा करे रहियूं आहिनि। पर असां वटि इन्हनि खे अञा एंटरटेन न कयो पियो वञे। उनखां अलावा जेका ॿी ॻाल्हि आहे उहा आहे त असां वटि जेको आहे सो ड्यूलिस्टिक ट्रेडिशन जेको आहे सो अञा डेवलप न थियो आहे। मसलन ड्यूलिस्टिक ट्रेडिशन सां मुराद इहो आहे त ॿोलियूं जेके आहिनि उन्हनि खे जीअं मूं हींअर ॻाल्हि कई त अंग्रेज़ी या उर्दू जेका आहे उन सां गॾोगॾु असांजूं जेके मक़ामी ॿोलियूं आहिनि उन्हनि में पिणु इनखे जेको आहे सो ॾिनो वञे स्पेस ऐं तालीम ॾिनी वञे। ऐं ख़ासि तौर ते जेको जुडिशल स्टैंस आहे उहो पिणु जेको आहे सो पिणु अञा ताईं जेको आहे सो इहो पिणु घुर्ज करे थो त इन क़िस्म जे क़ानूनी तौर ते इन ते पिणु जेको आहे सो क़दम खयां वञनि। इम्प्लीमेंटेशन जो वॾो मसइलो आहे। जीअं मूं तव्हांखे हींअर गुज़ारिश रखी त 28 आर्टिकल 152 आर्टिकल जेको आहे उन्हनि जी इम्प्लीमेंटेशन जेका आहे सो न आहे। या उनखां अलावा जेको UN जूं जेके बि ट्रेटीज़ जेके साइन थियूं आहिनि उहे जेको आहे सो सम्झो त अञा ताईं पार्लियामेंट जेको में या सूबाई असेंबली में पिणु जेको आहे सो उन्हनि जे मथां अमल करण जे लाइ पिणु कानून साज़ी जी ज़रूरत आहे। क्रिटिकल गैप्स कहिड़ा आहिनि जुडिशल ट्रेंड्स जे अंदरि? मिसाल कॉन्स्टिट्यूशनल टेक्स्ट जेको आहे बोर्ड ब्रॉड रिकग्निशन यानी आर्टिकल 28 खे जेको आहे सो हिते पिणु जेको आहे सो असांखे इम्प्लीमेंटेशन जी ज़रूरत आहे। जुडिशल इन्फोर्समेंट तमामु न हुअणु बराबरि आहे ऐं बजेटरी अलोकेशन निग्लिजिबल आहे इन सभिनी ॿोलियुनि जे हवाले सां। ऐं इंस्टीट्यूशनल कैपेसिटी जेका आहे उहा पिणु तमामु कमज़ोर आहे। अच्छा, उनखां अलावा जेको आहे जीअं मूं इहो चई छॾियो आहे आर्टिकल 28 आर्टिकल 251 पाकिस्तान जेको आइन आहे 1973 वारो उन में इहे ॿई प्रोविजन्स आहिनि पर हिते इम्प्लीमेंटेशन जो मसइलो आहे ऐं इहो हिकिड़ो इंतिहाई इंस्टीट्यूशनल गैप आहे ऐं इहो लीगल इम्प्लीमेंटेशन जो पिणु गैप आहे। सिंध जे अंदरि इन ॻाल्हि खे जेको आहे सो साम्हूं रखंदे जीअं असां हींअर सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जी प्रेज़ेंटेशन ॾिठी उन में पिणु इहा ॻाल्हि साम्हूं आई हुई त सिंधी ॿोली जे हवाले सां सिंध सूबो उहो पहिरियों सूबो हुयो। चई इन्हनि आर्टिकल्स खे जेको आहे सो इम्प्लीमेंट करण जे सिलसिले में अॻुभराई कई। 1972 में जेको आहे सो हिकिड़ो एक्ट पास थियो जंहिंजे बुनियाद ते लैंग्वेज अथॉरिटी जो बुनियाद बि पियो ऐं उनखां पोइ जेको आहे सो इहे कुझु सरगर्मियूं सिंधी ॿोली जे हवाले सां थियूं। सिंधी ॿोली इन में तमामु घणी महफ़ूज़ पंहिंजो पाण खे कयो। गॾोगॾु हिते हिकिड़ो ॿियो मसइलो आहे उहो इहो आहे त सिंधी ॿोली जे हवाले सां त इहो पेशरफ़्त थी आहे पर ॿियूं बि जेके केतिरियूं बि सिंध जे अंदरि जेके ॿोलियूं आहिनि उन्हनि जे लाइ पिणु जेको आहे सो कानून साज़ी जी अञा घुर्ज आहे। हीअ मसइला जेको आहे सो कानून साज़ी सां गॾोगॾु ॿिया मसइला जेके आहिनि ग्लोबलाइज़ेशन जो मसइलो आहे जेको पिणु असांजे लाइ परेशानी जो बाहिस आहे। छाकाणि त ग्लोबली अंग्रेज़ी ॿोली जेका आहे सो तमामु घणी सभिनी ॿोलियुनि जे मथां हावी आहे त अंग्रेज़ी ॿोली या असांजे अंदरि जेके पाकिस्तान जे अंदरि ख़ासि तौर ते आर्टिकल 251 तहत जेको उर्दू ॿोली जेका आहे उन में जेको सो चयो वियो आहे। हालांकि आर्टिकल 251 में इहो चयो वियो आहे त उर्दू जेका आहे सो क़ौमी ॿोली आहे पर जेके सूबा आहिनि उहे पंहिंजे पंहिंजे सूबे जे अंदरि पंहिंजी पंहिंजी ॿोली में जेको आहे सो इहो तालीम ॾेई सघनि था ऐं उन्हनि ॿोलियुनि खे बचाइण ऐं वधाइण जो जेको आहे सो कमु करे सघनि था। सो इहे बुनियादी तौर ते जेके सो मुंहिंजो छाकाणि त काफ़ी शयूं आहिनि अञा अॻिते ऐं पंहिंजी ॻाल्हि खे हिते ई ख़तमु कयां थो त असांखे सिंधी ॿोली सां सभिनी खे प्यारु आहे। सिंध हिकिड़ो घण जेको आहे सो ॿोलियाई खितो आहे। सिंध जे अंदरि ॿियूं केतिरियूं ई ॿोलियूं आहिनि जेके ॻाल्हायूं वञनि थियूं। उन्हनि सभिनी ॿोलियुनि जा जेको सो लोक अदब आहे उन्हनि सभिनी ॿोलियुनि जो कल्चरल हेरिटेज आहे। असां जेकॾहिं कंहिं बि ॿोलीअ खे जेकॾहिं इग्नोर कंदासीं त उनजो मतिलबु इहो थींदो त उनजो जेको इंटेंजिबल कल्चर आहे उनखे इग्नोर कयूं था। कंहिं बि हिकिड़ी ॿोली जो मौत सम्झो त सदियुनि जी जेका गॾियल ॾाहप आहे उनजो मौत आहे। तव्हांजी वॾी महिरबानी।